अस्सलाम वालेकुम दोस्तों। सुर खंभात जो बिन सिटन जो बैत सजणनि जे नाव थो परियां। लतीफ़ साईं फरमायो, सह सह सिजन उभरे 84 चंडन बिलारीअ पिरियन सब ओंदाही भायां। लफ़्ज़ सह सह जी माना आहे सवें, हज़ारें, कएं या बेशुमार। ऐं 84 माना चौ पासे, चइनी पासे खां जेकॾहिं चंड हुजनि, होॾां सवें हज़ारें सिज हुजनि या 84 चइनी पासनि ते चंड हुजनि। हिन बैत में लतीफ़ साईं साफ़ पिया फरमाइनि त जे सवें सिज आसमान ते उभरी पवनि या हिक जे बजाए 14 चंड चमकी पवनि ऐं चांडोकियूं थी वञनि हर तरफ़, पर जे मां पंहिंजे पिरीअ खे इन माहौल में न ॾिसां जंहिंमें मुंहिंजो महबूब मुंहिंजी अखियुनि जे अॻियां न हुजे त अल्लाह जो कसम मुंहिंजे लाइ इहे सिज तोड़े चंडनि जी रोशनी मुंहिंजे लाइ ॼण कारी राति समा थी वञे। सॼणो लतीफ़ साईं जो ही बैत संदन सोच जी इंतिहा जो रूप आहे। साईं जॾहिं बि कंहिं हिकु शइ जी भेट ॿीअ सां कबी आहे त चइबो छा आहे? चइबो आहे त हिन ॻाल्हि में ज़मीन ऐं आसमान जो फ़र्क़ु आहे, या वरी ॾींहं ऐं राति जो फ़र्क़ु चइबो आहे। यानी हिकु छेड़ो ज़मीन त ॿियो आसमान, हिकु छेड़ो ॾींहुं त ॿियो साम्हूं राति। ऐं उहो ॾींहुं जंहिंमें असांखे हिकिड़ी नंढड़ी सुई बि हिकिड़े सिज ते बि आसानी सां नज़र थी अचे, माकोड़ी बि सुरंदी नज़र थी अचे, ऐं ईअं ई वरी जेकॾहिं चौधारी चंड चढ़ी अचनि, इहे ॿई ॻाल्हियूं नामुमकिनात में त आहिनि, पर लतीफ़ साईं वटि इन्हनि जी नामुमकिनात जो सवाल उभरे कोन थो। छो त ही मुर्शिद इश्क जे ख़मीर मां ठहियल असांजो लतीफ़ का ग़लति ॻाल्हि करे ई कोन। साईं हरगिज़ न। त पोइ अचो त पंहिंजे हांव ते हथु रखी सोचियूं हिन बैत ते, भला जे अव्हां अहिड़ी रोशनी में आहियो, असां सभु पंहिंजो पाण ते सोचियूं त अहिड़ी रोशनी में आहियूं, पर तव्हांजो पीरीं असांजे साम्हूं न आहे, त भला असांखे ही रोशनियूं चंडनि तोड़े सिजनि जूं ऊंधे अंधोकार न लॻंदियूं छा? यकीन इंसान जो जवाब, असांजो जवाबु जेको इहो ई हूंदो जेको लतीफ़ वारो आहे त बिलारीअ पिरियन सभु ओंदाही भायां। सिज चंड खां घणो रोशन आहे ऐं उन खां वधीक कंहिंखे सम्झणु इहो, छाकाणि त पीरीं जेको आहे सो त सिज हुजे तोणी चंड हुजे, उन्हनि सभिनी खां वधीक रोशन आहे। ऐं इनखे जेकॾहिं ईअं न कंदो, न सम्झंदो हूंदो त उहो त गुनाह कबीरो हूंदो, पर इहो कबीरो गुनाह किरोड़े सालनि खां थींदो रहियो ऐं लतीफ़ साईं अची उनखे कुफ़्र करार ॾेई दुनिया जे आशिक़नि खे हिन क़िस्म जे गुनाहनि खां बचायो आहे। जिए लतीफ़।